नाज़रीन आवाज़ न्यूज़ में भलीकार आऊँ यहाँ बिशार रसमरो नज़र विझंदासीं ख़ासि ख़बरनि ते। पाकिस्तान में पेट्रोल ऐं डीज़ल दुबई खां बि सस्तो आहे। पेट्रोल गाड़ी में इज़ाफ़े सबबि पेट्रोल जी क़ीमत घटाई। क़ौम टैक्स न ॾिनी त पेट्रोल ऐं बिजली ते सब्सिडी नथा ॾेई सघूं। मदीनी जी रियासत में टैक्स जो पैसो कमज़ोर तबिके ते लॻायो वेंदो आहे। हलंदड़ महीने जे आख़िर ताईं सिंध खां सवाइ हर ख़ानदान खे हेल्थ कार्ड ॾिनो वेंदो, जंहिं ज़रिए 10 लख रुपयनि ताईं जो मुफ़्त इलाज कराए सघिबो। एहसास रियायत राशन स्कीम तहत 2 करोड़ ख़ानदान खे 30% माहवार रियायत ॾिनी वेंदी। वज़ीर आज़म इमरान ख़ान जो इस्लामाबाद में एहसास रियायत राशन स्कीम जारी करण वारी तक़रीब खे ख़िताब। इमरान ख़ान आख़िरी ॾींहं में घबराइजी वियो आहे। चीन सां लाॻापा ख़राब करे चुको आहे। हाणे यूरोपीय यूनियन सां बि लाॻापा ख़राब करणु चाहे थो। इमरान ख़ान चवंदो हो त मूंखे कढियो वियो त ख़तरनाक थींदुसि। हीउ शख़्स वाक़ई मुल्क लाइ ख़तरनाक थी वियो आहे। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो गुजरांवाला में अवामी मार्च खे ख़िताब। चवे थो इमरान ख़ान खे अॼु बि आसिफ़ अली ज़रदारी यादि आयो। आसिफ़ ज़रदारी जेल काटिया। इमरान ख़ान हिकु हफ़्तो बि जेल में नथो गुज़ारे सघे। बिलावल भुट्टो ज़रदारीअ कारकुननि खां गो सिलेक्टेड गो जा नारा बि हणाया। कराची खां निकितल पीपल्स पार्टी जे अवामी मार्च जो इस्लामाबाद लाइ सफ़र जारी। पीपल्स पार्टी नए ॾींहं जो लॉन्ग मार्च जो रूट प्लान जारी करे छॾियो। बिलावल भुट्टो ज़रदारी जी क़यादत में लॉन्ग मार्च कुझु देरि में वज़ीराबाद खां गुजरात लाइ रवानो थींदो, जिथे बिलावल ख़िताब कंदो। गुजरात खां पोइ लॉन्ग मार्च लाला मूसा पहुचंदो ऐं बाद में काफ़िलो जेलम पहुचंदो। जेलम खां पोइ लॉन्ग मार्च गुजर ख़ान थींदो, रवात में दाख़िल थींदो। बिलावल जी क़यादत में लॉन्ग मार्च अॼु राति रावलपिंडी में दाख़िल थींदो, जिथे लियाकत बाग में बिलावल ख़िताब कंदो। ऑपोज़िशन तरफ़ां इम्कानी बेएतमादी वारी रिथ जे ऐलान खां पोइ हुकूमत ऐं ऑपोज़िशन खां सवाइ इत्तेहादी जमायतूं मुतहरिक नज़र अचण लॻियूं। सियासी सूरतहाल ऐं बेएतमादी वारी रिथ जे हवाले सां तहरीक इंसाफ़ जे नाराज़ अॻवान जहांगीर तरीन जे ग्रुप अॼु लाहौर में अहम मुशावरती इजलास लाइ वरितो। ज़रीअनि मूजिबि तहरीक इंसाफ़ जे अॻवान अलीम ख़ान जहांगीर तरीन ग्रुप में शमूलियत जो फ़ैसिलो करे वरितो। अलीम ख़ान अॼु जहांगीर तरीन जे घर डिनर तक़रीब में पंहिंजी शमूलियत जो ऐलान कंदो। अॻूणो सदर जस्टिस रिटायर्ड रफ़ीक तारड़ कुझु अर्सो बीमार रहण खां पोइ लाॾाणो करे वियो। रफ़ीक तारड़ काफ़ी अरसे खां बीमार हो। जस्टिस रिटायर्ड रफ़ीक तारड़ 1999 खां 2001 ताईं मुल्क जो सदर रहियो। रफ़ीक तारड़ जो शुमार नवाज़ शरीफ़ जे वेझनि साथियुनि में थींदो हो। आर्मी चीफ जनरल क़मर जावेद बाजवा ऐं मुस्लिम लीग नून जे सदर शहबाज़ शरीफ़ पारां रफ़ीक तारड़ जे लाॾाणे ते ॾुख जो इज़हार। वज़ीर आज़म इमरान ख़ान सुभाणे वफ़ाक़ी काबीना जो इजलास तलब करे वरितो। मुल्क जी मौजूदा सियासी सूरतहाल ते गौर वीचार कयो वेंदो। इजलास में बेएतमादी रिथ समेत ॿियनि अहम मामलनि ते बि ॻाल्हि ॿोल थींदी। वज़ीर आज़म काबीना खे रूस जे दौरे बाबति एतमाद में वठंदो। वज़ीर आज़म इमरान ख़ान जी तहरीक इंसाफ़ जे कोर कमेटी जो इजलास तलब करे वरितो। वज़ीर आज़म ख़िलाफ़ बेएतमादी रिथ ऐं मकानी चूंडनि ते सलाह मशवरा कया वेंदा। कोर कमेटी खे मकानी चूंडनि बाबति ब्रीफिंग ॾिनी वेंदी। मुस्लिम लीग नून बि पार्लियामानी पार्टी जे अॻवाननि जो इजलास अॼु तलब करे वरितो। अॻवाननि पारां असेंबली मेंबरनि खे इस्लामाबाद पहुचण जी हिदायत। इजलास नून लीग जे सदर शहबाज़ शरीफ़ जी सदारत हेठि थियो। इजलास खे वज़ीर आज़म ख़िलाफ़ बेएतमादी रिथ बाबति PDM जे फ़ैसिलनि बाबति आगाह कयो वेंदो। मुल्क में कोरोना वायरस के 7 मरीज़ फ़ौत। हयाती विञाईंदड़नि जो अंग 30,272 थी वियो। NCOC मूजिबि 24 कलाकनि दौरान कोरोना जा 756 नवां केस रिपोर्ट। कोरोना वायरस जी शरह 2.1% रही। लाड़काणे में नौजवान पुरस्कार नमूने फ़ौत यूसुफाबाद पाड़ेवासी रियाज़ हुसैन चांडियो जे वारसनि तरफ़ां क़त्ल जो शक ज़ाहिर।
अणॼातल माण्हुनि पुट खे तशदुद जो निशानो बणाए बिजली जो करंट ॾेई क़तल कयो आहे, वालिद जो इल्ज़ाम। वास्कोर वेझो इंडस हाईवे ते तेज़ रफ़्तार पिकअप कल्टी, हिकु ॼणो फ़ौत, 7 ज़ख़्मी। हादसे में घोटकी जो रहवासी गुल मोहम्मद फ़ौत, गुलाम शबीर नज़ीर ऐं रसूल बख़्श समेत 7 ॼणा ज़ख़्मी थिया। शिकारपुर में मुसाफ़िर कोच जो ट्रक सां टकर, 3 खां वधीक मुसाफ़िर ज़ख़्मी, 2 जी हालत गंभीर जोगी। मुसाफ़िर कोच बावलपुर खां कोयटा वञी रही हुई त हादसो पेश आयो। ऐं नबीसर रोड वेझो ॻोठ मंगन चांडियो वासी नींगर अहमद शहज़ाद चांडियो पाणी जे खॾे में किरी फ़ौत थी वियो।